ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वीर काल मूरत रजोनि सैभं गुर परिशान जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सतनाम सत श्री अरवान। अज सुखमनी साहब 23 अष्टपदी जो आखिरी यानी 8 पद और पहिरें खां पद खां हलदड़ अज 184 पद है। प्रभु कृपा से बाकी 8 पद में प्रभु पूरा कराइंदो 8 महीनन में। श्री राम जो जाने तुस सदा सुख हो जो जाने तुस सदा सुख होए आप मिलाए लय प्रभु सोए ओ आप मिलाए लय प्रभु सोए ओ धनवंतो कुलवंतो पतवंतो ओ धनवंतो कुलवंतो पतवंतो जीवन मुक्त जिस हृदय भगवंतो ओ जीवन मुक्त जसूर दे भगवंतो धन 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 जनवाया धन 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 जनवाया जस प्रसाद सब जगत तराया वाहगुरु जस प्रसाद सब जगत तराया जन आवन काहे स्वाम जन आवन काय है स्वाम जन के संग चित आवे ना वाहगुरु जन के संग चित आवे ना आप मुक्त मुक्त करें संसार आप मुक्त मुक्त करें संसार ओ नानक तुस जन को सदा नमस्कार वाहगुरु नानक तुस जन को सदा नमस्कार सुखमणि सुखमृत प्रणाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखमणि
श्री राम श्री राम हरे राम श्री राम श्री राम। प्यारी मिठड़ी साध संगत, भगवान भी अगर हिते आयो आहे तो मनुष्य चोले में आयो आहे। नियमतक अवतार और नित्य अवतार संत भगत रूप पंहिंजा मोकिलिया अथई मनुष्य चोले में। श्री राम असांजे विच में कोई भी उपदेश ॾियण आयो आहे तो भगवान असां जहिड़ो ई चोलो वठी आयो आहे। इन लाइ असांखे बि सॼो त हे नारायणी चोलो आहिनि, हे लक्ष्मी जो रूप आहिनि। तो जेकी साहबन कयो उहो उन्हनि ॿोलियो आहे, जेकी उन्हनि प्राप्त कयो आहे उहो असांजे अॻियां साखी आहे, ॿुधता सॼो। हिन वाणी खे ॾिसूं। जो जाने तिस सदा सुख होए, जो जाने जेको ॼाणे बस। असली हाणे जो हाणे कमु ठही पए, असली बणिजी पए, देरि ई कान्हे। अधु मुना दुख लही वञनि असांजा, पिरालबो जो जेको भोग आहे वो भोगणो तो पवंदो, पर जो नर दुख में दुख नहीं माने। सब नाम लेवायो साईं जो नाले जी यादगिरी जेती रहंदी, असांखे दुख दुख थी न लॻंदो। राम न तो सुख भी दुख बणियो पिया बाबा। हे शरीर राम जो आहे, छोड़ो चिंतन इहो मटियो, हे शरीर राम जो आहे। उन चाहियो हे जन्म ॾिने, पाण चाहे थो आहे, असांजी इच्छा सां असां आहियूं, जायासीं वेंदासीं न। सभु आयो हुकुम खशमा हुकुम सभु वर्तनी, सभु को हुकुम सां आयो आहे, प्रभु जे हुकुम सां, प्रभु जे हुकुम सां रहियल आहे, प्रभु जे हुकुम सां वेंदो। न पंहिंजी इच्छा सां कोई आयो आहे, न रहियल आहे, न वञी सघंदो आहे। राम न दुख हिन जे हथ में आहे, न सुख, कुछ भी हिन जे हथ में न आहे। हे गुज़ारण सिखे, मन खे स्थित करे, सम में गुज़ारे, रज़ा में राज़ी रहे, पाणे शक्ति मिलदी दुख जे भोगण जी। हे श्री राम जा जंहिं प्रभु रखे। श्री राम श्री राम। मूंखे ॿ थेरी चवणी पइजी वेंदियूं आहिनि। कर्म जी दृष्टि सां असां मथे अथूं तॾहिं असां थोरो सुख पाए सघंदासीं। मन जी दृष्टि सां कहिड़ी? भक्ति जी दृष्टि इहा आहे, जीअं प्रभु रखे, इहा भक्ति जी दृष्टि ऐं इहा ई बणाए रखणी आहे। सरगुण, असां सरगुण में आहियूं। निराकार में साकार थियो आहे, साकार में निराकार ॾे वञणो आहे असांखे। निर्गुण में सरगुण ठहियो आहे, सरगुण में निर्गुण ॾे वञणो आहे। उहा सुखमनी साहब में बि सरगुण निर्गुण निरंकार। श्री राम। सरगुण जे संग में निर्गुण ॾे वञणो पवंदो, निराकार खे पहुचणो पवंदो। त हिते सरगुण जी दृष्टि सां भक्ति माध्यम, ज्ञान खे निश्चय में रखणो आहे। ज्ञान जा बोल न बोलणा आहिनि, क्रिया में ज्ञान न ईंदो, इहा ॻाल्हि यादि हुजे। असांजे शरीर में हे शरीर अवध्या रचित आहे, ज्ञान निश्चय वारी शरीर आहे। करीम कर्म में नज़र अचे हा त भगवान कृष्ण खे सुञाणण वारा केर थिया? सिर्फ़ भॼणा। भगवान श्री कृष्ण खे सुञाणण वारा सिर्फ़ भॼणा, सिर्फ़ हिकु भगत ॿियो ज्ञानी, हिकु भगत ॿियो ज्ञानी। भगत केरु? विंदुर। भगत केरु? और ज्ञानी केरु? ऊधो। बस जिन जन्म खां सम्झो त पिछाड़ी ताईं हो डुलिया न। तीअं गुरु नानक खे बि सम्झण वारा बच्छा, सिर्फ़ ॿ, जेके आस्था थी वरी न डरिया मरण ताईं। उहा हिकु भेण नानकी, ॿियो राय बुलार मुस्लमान। छाया में नांग जी ॾिठई त वरी हुनजो मन न छॾियो, बाक़ी ॿिया पंहिंजे पंहिंजे टाइम सां घटि वधि थिया। असांजे भाई चेतन राम सूफ़ी भाई वरराम साहब जा पुट चवंदा, अबा ईश्वर ते वेसाह रखणु सवलो आहे, पर संत ते वेसाह रखणु ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। साईं पोइ ईअं कीअं? चए भाई ईश्वर ॾिसण में नथो अचे न ॾिसण जे करके उन्ही खे थोरो बहुतो सिधे अणसिधे तरीक़े सां, थोरो बहुतो सिधे अणसिधे तरीक़े सां सभु को जपे थो। जेको खणी नास्तिक बि कोई चइबो आहे जेको भॻवान खे न मञे, त हाणे जेको चए थो भॻवान नाहे, त नाहे हा जे ऑपोज़िट आहे, या नाम हा ठही आहे। माना साबित थो करे त भॻवान आहे कोन, तूं नथो मञे, उहा अलॻि बात आहे। माना तूं अथो साबित थो करे।
विवेकानंद स्वामी रामकृष्ण खे नास्तिकता जा सलोक साम्हूं कया। चवंदे 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 पिछाड़ी रामकृष्ण खे चवणो पइजियो, वाह नरेंद्र तो त मांखे बि हिलाए वेठो छा? हा प्रमाण ॾींदे तो त मांखे बि हिलाए वेठो। हाणे हुनखे थोड़ी भई हेॾो मथो खपायो त कोई त दिलि जाए ॼांसि। ईअं चई करे चएसि तो हाणे मांखे पक थी वई त ईश्वर आहे। पिछाड़ी ठकाव तो कढायसि। जंहिंमहिल ईअं चएसि तो ईश्वर आहे, चई पोइ तव्हां ॾिठो आहे? चई मां त ॾिठो आहे पर तोखे बि ॾेखारींदुमि। वेहांसि बसि समाधि चढ़ी वई। राम मां सिधे अणसिधे जी माना कई त थोरो बहुतो सिधे अणसिधे तरीक़े सां ईश्वर खे सभु को ध्याए थो। पर संत जेको क्रिया में आ त क्रिया में विषमता रहंदी आहे। उते जीव छिड़ी थो वञे, हे संत कीअं बोले वेठो, हे क्रिया कीअं कई? राम आत्मा संशय ते नास्ते किरी पियो। वॾी पकड़ खपे, तालब तकड़ो थे जाए मथां तिर मथां तिरकी पवे। जाते तुंहिंजी शंका थे तूं अकेले में संत को पुछ वञी, शंका न था साईं हे क्रिया ही कीअं अपनायो? तोखे ॿुधाईंदा साईं संगत में हेॾो तकड़ो या तिखो हे बोल कीअं बोलियो? पुट हिन जे करे बोलियोसीं। तूं त हे संगत जेका बि आहे तूं एॾे छो थो ॾिसे त संत हीअं कीअं बोलियो? तूं जेके ॿिया ठपा खयां तूं उहे खण न। संगत संत ॾे आ या कहिड़े ख्याल सां उहो ठका हणी छॾियो? सभिनी हयो आहे। गुरु नानक साहब अन्य अन्य संतन पंहिंजे पंहिंजे जाइ ते ॾाढा ॾंडा तिखा तीर हया आहिनि। तूं उनखे न महसूस कर न, तूं उनमें शंका छो थो ठाहे? तोखे जेके वणे तूं उहो खण। उहो जंहिं ख्याल सां हलियो हूंदो उहो पाणे उनखे लॻंदो। तूं कंहिंखे कंहिंखे पुछंदे ठपो कंदे आहे। राम त तंहिंजे लाइ कबीर साहब ने निंदा कराई। मां हिते चवां श्री राम ॾाढी नेकी थी वई। राजा बि शीश थी पियो त कंहिं महिल पंहिंजी धीअ खे कपिड़ा रेशमी कराए, न त कन्या सुठा कपिड़ा काथे पाइण लाइ इजाज़त आहे। श्री राम मां हिकु संत खे चवां पियो, उनजे न्याणी जो विहांउ हो, चयूं माई पे चवनि साईं पोइ हिनजे सिंगार जो सामान चरी थियो या सिंगार उनखे पंहिंजो सुहाग कराईंदो, असांजो छा वञे? कुआरतुनि जो छा वञे? छोकिरी खे सिंगार ॾियूं? इहो काथे लिखियल आहे शास्त्र में? वञी उनखे जीअं सिंगारनि, इहो असांजो कर्तव्य काथे आहे? अॻे मेरनि कपिड़नि में न रोईंदे रोईंदे ॾींदा। राम त भाव आहे त ऐं हिकिड़ी बोतल साण खयूं नासी रंग जी, जीअं कचो शराब जी बोतलनि खे ठपो कोन हूंदो आहे त सॼो साॻो शहर निंदा करण में हे कबीर साहब हे शराब ऐं पंहिंजो वेशो हाथ में। बसि जॾहिं राजा जे खई इहा कन ते पहुचाई, राजा थोरो गंभीर सम्झो संत कीअं करे सघंदा, पर उते पहुतो उन छोकिरी खे छॾियईं। जीअं अंदरि गिरियो राजा साहब वेनती कराई साईं अचो हेॾे, त उहा बोतल खणी करके अंदरि उतां सटियऊं। राजा जो गुरु हुया अची निवास कराए। राजा चयो साईं इहा पाणी जी बोतल, इहा जेका बोतल सटियो बसि ईअं ढके चई। हुननि इहो शको जो शराब चई फलाणो जेको पंहिंजो प्यारो आहे उनजी झूपड़े खे बाहि लॻी आहे उहा सटियोसीं ओॾे जा जांच कराए। ईअं ई थियो। अरे संत जी हर क्रिया में पंहिंजी का माना रखियल आहे, तूं कीअं सम्झी सघंदे? संत खे तुंहिंजे सर्टिफिकेट जी थोड़ी ज़रूरत आहे। उहो अलाह लोकन राम तला मुंहिंजा प्यारा जो जाने जेको ॼाणे बसि ॼाणे। ऐं ॿियो ज्ञान जो शब्द भक्तिमय शब्द कहिड़ो? प्रभु जीअं रखे। और ज्ञानमय शब्द जीअं रहे। जीअं पाणी त आहे, पाणी त आहे, जीअं रहे जेसि ताईं रहे जीअं रहे। पर इहा सभु कंहिंजो कमु न आहे। इन ॻाल्हि ते ॿियनि तंहिं लाइ भक्ति मार्ग चऊं प्रभु जीअं रखे। तेरा भाणा मीठा लागे। राम सॼा दुख कटिजी वञनि। मुंहिंजो तूं शरीर पंहिंजो भाई बीठो, तुंहिंजो काथे आहे बेटा? मुंहिंजा प्यारा न असांजो शरीर आहे न असांजो संसार आहे। छा? थोरो थोरो ॿुधी ते ज़ोर ॾिजो। न असांजो शरीर आहे न असांजो संसार आहे। शरीर असांजे चए ते हले थो, संसार असांजे चए ते हले थो। और न असां शरीर जा, हाणे ॿिए पासो, न असां शरीर जाऊं न असां संसार जाऊं। हाणे जे शरीर जा असां हुजऊं त शरीर जीअं हले असां क़बूल कयूं न, काथे था कयूं? पर
परमात्मा जी असांजे शरीर खे हलाए थो, दुख सुख प्रभु देवनहार असां सां सामित आहियूं। त जीअं संसार हले थो तीअं असां सहमत आहियूं? असां सहमत जेको असांजो ख्याल आहे उन ख्याल सां, सॼो संसार जेकी ख्याल में हले थो असां सहमत आहियूं। त न असां संसार ॼाऊं त बाबा प्रभु बचो अची न, प्रभु जे ख्याल सां संसार हले थो। राम। त मुंहिंजा प्यारा थोरो ख्याल खे मटियूं बसि, जीअं प्रभु रखे त चिलाणो सॼो ख़तम थी वञे। अड़े भक्ति त पोइ शुरू थींदी जॾहिं असांजो हिरदो हरख शोक खां मथे थींदो, जंहिंजो नालो भक्ति आहे, प्रभु जे पथ ॾे हलणो। तूं शिकायत पियो कंदे ऐं घुर्ज पियो कंदे त माना प्रभु अणजाणो तोखे इन ख्याल में रखियो अथई। अरे परमात्मा जो मंगल में विधान आहे, प्रभु पाण वेठो आहे, पाण खे पाण कष्ट छो ॾींदो भाई? हे संसार ज्ञान जो किताब आहे, सभिनी खे हर नमूने सां ज्ञान अज्ञानमयी औजार अचे संसार ठाहियो अथई। ॿिन्ही मां सबक़ थो ॾे, राम मां बि रावण मां बि। पराई स्त्री खणंदे रावण वांगुरु हाल थींदे। रावण खे जेकॾहिं इहो पाप हुजे हा ॿाहिरों तरीक़े सां, हुनजो अंदरूनी वृत्ति त हुनजी माता जी हुई, त उन में लीन छो करे था? राम पंहिंजे आत्मा में लीन करे छॾियो रावण खे। राम त ॿाहिरों असांखे सबक़ सेखारे, ॿिन्ही में पाण बीठो आहे, असां संसार लाइ सबक़ बणियो पिया। त प्रभु कृपा करे मां इन ॻाल्हि ते ईंदो फैसले ते त शल असां ॿिए जे अवगुण मां परमात्मा खे जेके जीअं हलाए थो असांखे सबक़ थो ॾे, ॿिए जे अवगुण मां असां प्राप्त कयूं। अरे हे त मुंहिंजो वॾो गुरू आहे, न त जॾहिं मां कयां हा शराब पियां हा, जॾहिं हे हालत थिए हा पोइ मां छॾियां न, मां ॿियो सबक़ पिराया न। असांजे गुण मां ॿियो सबक़ पिरायो वञे। प्रभु कृपा करे असां में गुण बख़्शे। राम। संतनि ने मथो टेकियूं, गुण साईं कंवराम तो जहिड़ी कुर्बदारी असां में अचे। साईं सतराम तुंहिंजी सत्यता ऐं मर्यादा असां में अचे। बाबा आसुदाराम मथो टेकियूं, मलिया घुरूं, तो जी ग़रीबी अचे, तो जहिड़ो सब्र अचे असांखे। नानक शाह बसि इहो गुण घुरूं न, गुणनि सां जी विकास कंदो न। राम। जेके प्रभु उन्हनि में गुण बख़्शा आहिनि उहे उन्हनि में गुण वठूं असां। जहिड़ो जहिड़ो संग कंदासीं ओड़ा असांखे फल मिलंदो। जो जाने जाने पाण खे सदा सुखो है, और आप मिलाए लय प्रभु सो। पंहिंजो पाण सां पाण मिली वञे। मां प्रणाम वरी मां अॼु प्यार सां वेनती रखां त प्रणाम असां पहिरियों करणु सिखूं। असां छॾायूं नथा, तव्हांखे तव्हां सां ॻंढियूंदा, तव्हांखे तव्हां सां ॻंढियूंदा, पंहिंजो पाण सां ॻंढियूंदा। हीअं प्रणाम जंहिंखे कयो शरीर ॾिसी करके तव्हां प्रणाम कयो, उन्हनि जे दर्शन खे तव्हां पूर्ण तरीक़े सां प्रणाम कयो त उन गुरु सां मिली वेंदो, पंहिंजो पाण सां मिली वेंदो, पंहिंजे आत्मा सां मिली वेंदो, पंहिंजे प्रभु सां मिली वेंदो। हे प्रणाम में एॾो फल आहे। बसि प्रणाम प्रणाम नतीजो असली बसि उहो ई बीज उहो ई फल। बसि प्रणाम करण सां सिखूं। पर जे न थी कजे भाई पहिरें न टेक मथा भव लथा, संत जी कहावत आहे, हलणो पंहिंजी मर्ज़ी सां सिर्फ़ु मथो तोखे टेकियूं था, अहिड़ो कमु न कयूं। गति अवरोधक न थियूं। संत वेहन जेकॾहिं इजाज़ थिए थी भाई चङो सदाईं दर्शन ते अचो त पंहिंजी लाइन बद थी करके शरीर सां वधीक खेचल न कयूं संत जे सां। श्री राम। कोई बि संत हुजे, कोई तव्हां सत्संग वेठा रहो, बसि शांति सां हुनखे वेहण जो, गति अवरोधक न बणिजो। मुंहिंजा प्यारा त पूर्ण तरीक़े सां ओ अणपढ़ियल असांजो अजीत ॿार कुझु बि न ॾिसो प्रणाम कीअं थो करे। प्रणाम हीअं करे वरी मुंहुं मथे थिए, अगरि संत साम्हूं आहे त बसि वरी हुनखे दर्शन थिए, पोइ मुंहुं हेॾे होॾे फिरे। ईअं न त मुंहुं मथे थिए वरी तकण हेॾे थी वञे। तूं प्रणाम करणु शुरू कयो, संत तोड़े ॾिसणु शुरू कयो। तूं मथे मुंहुं कर वरी माॾे तक न, त तोखे आशीर्वाद साम्हूं मोट मिले, भाई हा असां तोड़े तकियोसीं। तूं अचानक अची वई, मां कंहिंसां बि ॻाल्हायो पए, तूं प्रणाम करे मथे मुंहुं कर त मुंहिंजो मुंहुं ॾिस न, वरी तूं मुंहुं ओॾे करे छॾियो, आशीर्वाद कोन, वंचत रहिजी वई। त हे त फॉर्मेलिटी करणु आहे, चवंदा कुझु सही तरीक़ाकार थिए। राम। आप मिलाए लय प्रभु सोए, जिन पुरुषन इन वृत्ति खे धारियो। असांजे सखी बाबा जंहिंजी मल्हायूं था, ओ धनवंत कुलवंत पतवंत, ओ प्रतिष्ठावान थिया, सोमान वारा थिया, इज़त वारा थिया। श्री राम। आबरू वारा थिया। वाह। जीवन मुक्त जिस हृदय भगवंत, उनजी अवस्था इहा थी वई, जीवन मुक्त। सो आखिए जो मर जीवे, नाम में पंहिंजे मन खे मारे छॾियो, नाम में पंहिंजे मन में नाम समाए छॾियो, जेरे मुक्त, कोई इच्छा वासना न रही। सहज सहज जेकी हूंदो सभु उहो ओतिरी उथंदी।
श्री राम जिन हृदय में सदाई भगवंत है यानी भगवान जो नाम आ वो ही जीवन मुक्त आ। संत जीवन मुक्त थी रहा माना बस प्रभु जा बगुण इन्हीं के न विसारियो असां प्रभु मया असांखे थियणो आहे तो प्रभु सर्वव्यापक आहे वेद में कथन आहे और सर्व खां न्यारो हे ॾिसण में जेकी अचे थो श्री राम नाह में आहे समायल नाह स्वामी साहब में परमात्मा के नाह छॾियो थो श्री राम हे जेको आहे इहो नाहे इन में जेका नाह समायल आहे उहो असली आहे तंहिं लाइ उन सां पाण खे मिलाए रखे श्री राम संतन प्रसन्न जीवन मुक्त जिस हृदय भगवंत अहिड़ा पुरुष धन 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 जन आया टे वक्त जेके थिया आहिनि रहंदा और जंहिंजे घर भगत जन्म वठे तो गुरु ग्रंथ साहिब में आयल आहे उहा माता बि धन उहो पिता बि धन साम्हूं ॾिसो धन उहा माता बि धन उहो पिता बि धन उहो कुटुंब बि धन उहो कुल बि धन उहो गांव बि धन उहो देश बि धन ये छह ॻाल्हियूं साहिब ने लिखिया आहिनि श्री राम वाह 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 संत जी धरती जो केॾो महात्म करण था छाजे करे जो फ़कीर संत एॾा थी आया वरी जंहिं जंहिं गांव में संत थिया रड़की साहब प्रतापन साहब रोड़ी साहब श्री राम जाते मुसलमान फ़कीर थिया बैजी शरीफ हालेजी शरीफ जाते जाते फ़कीर थिया उहे उन्हीं नमूने सां गणबा आया नाला धन 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 जन आया जिस प्रसाद सब जगत तराया जंहिंजी कृपा सां जगत जो उधार थिए थो जंहिंजी कृपा सां हा 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 कहिड़ा कहिड़ा दृश्य ॾेखारे करके संत प्रभु जे पासे जीवन खे लाड़नि था रहड़ खान ज़मींदार कंहिं महिल घर खां ॿाहिरि निकितो ॾिसे त साईं जन अंग अंग थिया पिया सचे साईं जीअं ॾिठे अड़ी जीअं अॻ में वेंदा असां ईर्खा कंदाऊं हे त खून ताउन पइजी वेंदो अंग्रेज़नि जो वक़्तु खून थी वञे त हिनजी कहिड़ी हालत थिया बचे ॿारे बहिजे आ हेड़ो भगत जो नालो त ॻोठ जा माण्हू मञींदड़ थोरी हूंदा त जीअं तकड़ो थी करे अंदरि ॿुढड़ी माउ हुअसि माउ खे चई अम्मा हे त भगत जो ॿाहिरि अंग अंग थियो पिया आहे खून थियो पिया तो तंहिं भगत साहब जन कोई उते बैठक में जोड़ो पे कयो श्री राम चई पुट हो ॿुध इहो आवाज़ कंहिंजो आहे ॾिस अरे चई आवाज़ त अम्मा मां ॿाहिरि ॾिसी आवां हो प्यान चई पुट अरे हो बि ॿुधो न हाणे माण्हू कीअं वेसाव करे हुन ते करे हो पुट ॿुधो हे भगत ॻाईंदो पिया वरी जे ॿाहिरि वञे कुझु कोन शरणागति पियो श्री राम केॾी तपस्या आहे गृहस्थ में रहंदे भी मूंखे 5 मोतबरनि अहिड़ा भलनि मोतबरनि ॻाल्हियूं ॿुधायूं अलॻि अलॻि भगत साहिब जे अंग अंग थियण जूं सचे साईं साईं कंवरराम साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई भाई थांवरदास सतनाम में हो 62 में मां ॿुधाई ऐं सचे साईं जूं 5 ॻाल्हियूं मूंखे राम हा मां पंहिंजी दृष्टि सां इन ॻाल्हि खे वठंदो आहियां कहिड़े ख़्याल सां त जेतिरो बि हे जी शून्य में हलियो वेंदो मां कुझु बि न आहियां कल्ह टियों बि सत्संग ॿुधायोसीं भई असां आहियूं त उहो आहियूं सोहम असां उहो आहियूं सभई उहो आहियूं उहो आहे असां आहियूं उहो ई आहे जे न आहियूं त असां कुझु बि न आहियूं बसि 2 शयूं पढ़णियूं त असांखे कोई धकु हणे छा हे शरीर मुंहिंजो आहे मां शरीर थोरी आहियां कोई नालो खणी असांखे गारियूं ॾे पियो तंहिंमें छा थियो थोरो ख़्याल में चओ मां इहो न आहियां मन में इहो भाई हटाए छॾ सेठ वटि हिकिड़ो नौकर हो सेठ ॻाल्हाईंदो रहंदोसि कंहिं वटि संत ॾे आयो हिकिड़ो ॾाढो ॻाल्हायांसि चई साईं मूंखे ॾाढो सेठ ॻाल्हायो आहे चई नालो छा थी फलाणो चवण नालो तुंहिंजो मटियूं था बसि हाणे जंहिं ॻाल्हाए पियो न तूं पाण ॾे न भाइजांइ उहो साॻियो ई सेठ ॻाल्हाईंदो रहियो हिकिड़ो ॾाढो ॻाल्हायांसि पर हे चवांसि मां तोखे एॾो ॻाल्हायो आहे चई कंहिंखे ॻाल्हायो अरे चई मां तोखे ॻाल्हायो साईं मां केरु आहियां चई फलाणो मां इहो फलाणो न आहियां साईं मां फलाणो आहियां चई तोखे रस्तो काथो मिलियो चई संत वटि अरे जीअं आहियूं इहो सुञाण लाइ नालो पियल आहे जीअं आहियूं श्री राम
तो असां उहो सोहम आहियूं, बस उहो आहियूं, बस असां जे न आहियूं त असां कुछ भी न आहियूं। हरू भरू खाली लेबला लगाए करके अहंकार में छो वेठो आहे, असांखे दुखी थियूं असां, हे मां कीअं थो चए, हे मां कीअं थो चए। राम बाबा सत्संग में असां इहो सिखी वञूं त मूंखे ईअं लॻंदो आहे जेको कुछ भी नथो सम्झे उहो संत पाण कोन कंदो आहे, टुकुर टुकुर परमात्मा जी शक्तियूं फैलाइण जे लाइ उनजे लाइ हीअ दृश्य पैदा कंदो। बस जेतिरो ज़ीरो थी वेंदो उनजे लाइ इहे नज़ारा पैदा थी वेंदा। श्री राम। हाँ, सच्चे संजी कमाई जे ॾींहुं जन आवन का इहे स्वाव, उन्हनि जे अचण जो मक़सद प्रयोजन लाभ इहो ई थिए थो जो जन के संग चित आवे न, उन जे संग सां नाम चित अचे थो। अॻे संतन बुजुर्गनि खे ॾिठोसीं, वात सां आशीर्वाद न चवंदा, इहो देवताउनि जो कमु आहे। संत फ़कीर आशीर्वाद कोन ॾींदा आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी पए ॿोलींदा न ॿोलींदा, फ़कीर मालिक आहे। त अबा नाम चेते चई, चलो गुरु चेते चई, कर्ता चित चई, बस चित में चिंतन प्रभु जले। संधु जी कहावत आहे, नाम चित बेड़ा बने, नाम चित बस बाबा, बस तूं कामना वासना उनखे बची रहंदे। हिन में लहरियूं तृष्णा जा कुंड इहे आहिनि हिन दरिया में, आशाउनि तृष्णाउनि जा। नाम हृदय में हूंदो त मन तुंहिंजो शीतल रहंदो, शांत रहंदो, मन में संतोष रहंदो। श्री राम। जन आवन का हे स्वाव, जंगे संग चित आवे नाव, आप मुकत श्री राम। पाण मुकत मुक्त करे संसार, पाण मुक्त नाम हृदय में विया है, पाण मुक्त थिया पिया, असांखे रस्तो ॾियनि था। श्री राम। बस इहो सर्वव्यापक, सर्व खां न्यारो, सर्वव्यापक, सभिनी सां गॾु सगल संग आत्म उदास, ऐसी जुगत नानक रामदास। सचे राम जा दास त इहा युक्ति ढंग रहण जो संसार में सिखी वञो। हीअं हबीब सां लिंग लोकनि सां, हीअं बस लिंग लोकनि सां, बस संसार असांजो न आहे त असां संसार जो थियो थियूं। असांजो जेको आहे परमात्मा असां उन जा बणिया रहूं, ॿाहिरों पंहिंजा फर्ज़ निभायूं जिथे प्रभु मोकिलियो आहे। असां पंहिंजा परावा कयूं, परान सां प्रेम कयूं। न मुंहिंजा प्यारा, असांजो भेनर आहिनि, असां छोकिरनि जो धर्म आहे ॿारनि जो। जेके नौजवान वेठा हो, पंहिंजे भेनरनि सां प्यार कयो। जेकॾहिं तव्हां ॿियनि भेनरनि खे पंहिंजे हथ जा ठाहींदा वेंदो त तव्हांजे भेनरनि खे हथ जा ॿिया ठाहींदा, त पोइ ख़तरा पैदा थींदा। सियाणा थियो, पंहिंजे भेनरनि सां प्यार कयो, पंहिंजे नियाणियुनि सां प्यार कयो। उहे वंचित रहनि थियूं, वरी उहे सिकनि थियूं। राम। हा, तंहिंजे लाइ आप मुक्त करे संसार, पाण मुक्त आहिनि, संसार खे मुक्त कनि था। नानक तस जन कहूं सदा नमस्कार, इन्हनि महान पुरुषनि खे सदा नमस्कार आहे। संत पंहिंजे शरीर सां नथा जोड़नि, नाम सां जुड़ो। कबीर शेवा कंदो भले कि संत हिकु राम, राम जो दाता मुक्त को संत जपावन। बंधज बंधन पाया, कबीर साहब चयो, बंधज बंधन पाया, मुक्ते गुरु अनल लखाया। जेको मुक्त पुरुष संत हूंदो, गुरु हूंदो, उहो तव्हांखे न्यारो कंदो। बस न्यारा थींदा वञो, न्यारा थींदा वञो। हिकु ॾींहुं झटको हलियो वेंदो, हूअं ई परमात्मा न्यारो कनि। तोखे पहिरियों छो नथा थियो? सियाणप उहा या हुआ। इन ते हिकिड़े अखर ते गीता बीठल आहे, कंहिं व्यक्ति वस्तु में आसक्ति न कयो। वक़्त में मिली आहे, वक़्त खां अलॻि थी वेंदी। तव्हां जेतिरो राग में ईंदो, ख़ुशी कंदो, ओतिरो द्वेष थींदो। राम। मां एकर दुनिया जो चई छॾियां त संतनि चयो आहे, कमालत में ज़वालत समायल आहे। जेतिरी दुनिया जी तव्हां तरक़ी ॾिसो था, इहा ज़वालत ॾे वञे थी। हे ख़ुशि थियण जो न आहे। कंप्यूटर युग आहे, हलो जेकी करणो थियो कयो, मन ख़ुशि थियण जो कोई तरीक़ो कोन्हे। उन में ज़वालत समायल आहे, नुक़सान समायल आहे। न त लाइट असांजे पोयों भरे, असांखे अखियुनि अॻियां रोशनी न हुजे। कथा पढ़ंदा त बि हीअं कागज़ ॾेई पढ़ंदा, भई अखरनि ते रोशनी अचे, अखियुनि ते न अचे। अॼु साम्हूं कंप्यूटर ते वेठा आहियूं, अखियुनि जी ख़राबी न थींदी, वेठे वेठे हालत ख़राब न थींदी। छाखे तरक़ी चऊं था? सदाई ठीकु आहे, युग जहिड़ो हले परमात्मा हलाए थो। ख़ुशि थियण जो युग न आहे। बसि ख़ुशि पंहिंजो आत्मा सां रहो, बाक़ी जीवन गुज़ारियो परिवार में, व्यवहार में जहिड़ो नमूनो हले थो। श्री राम। आप मुकुत करे संसार, नानक दस जन को सदा नमस्कार। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, इहो ज्ञान हृदय में धारींदासीं, सदाई सुख विश्राम रहंदो। श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम। राम कृष्ण भगवान की, बोल गुरु नानक देव की। सखी बाबा सीताराम, हरे लाल कयो।